चोहे में ज़री पानी खोट ख़िलाफ़ बुछड़ी जे आबादगारनि जो मेहड़गादी अब्बास रूंधनाणी जी अॻुवाणी में इरीगेशन ऑफिस अॻियां एहतिजाज कयो पियो वञे। टंडो रहीम ख़ान वाही पांदी चोही रोड ते जमाली बिरादरी जी औरतनि पारां बासर ज़ुल्फ़कार जमाली अली ख़ान जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। चकलग छीडी खां अॻु अगवा थियल ॿ ॿारड़ा इब्रार हुसैन सेठार ऐं आरिफ हुसैन सेठार अञा ताईं बाज़ियाब थी न सघिया। ॿिन्ही मुग़वी ॿारड़नि मां इब्रार सेठार जे भेण बेनज़ीर ॿारड़नि जी बाज़ियाबी लाइ वीडियो ज़रिए भाइरनि जी बाज़ियाबी लाइ धाड़ियल मुनीर मिसराणी खे अपील कई त मुंहिंजा भाइर आज़ादु करियो। कराची जे इलाइक़े ईसा नगरी में पठाणनि पारां न्याणियुनि खे तंग करण ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म सां हिरासा करण दौरान महामलिक न्याणी जो वीडियो बयान अचण बाद गवर्नर सिंध इमरान इस्माइल नोटिस वठंदे ॿिन्ही पठाणनि खे गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो। पनो अकील सरवरदी जमात जे मुर्शिद ऐं हज़रत गौस बहाउद्दीन ज़करिया रहमतुल्लाह अलैह जी दरगाह जे सजादा नशीन ऐं हाणोके वफ़ाक़ी हुकूमत जे फॉरेन मिनिस्टर शाह महमूद कुरैशी जी 64वीं सालगिरह जो केक काटियो वियो।